सैयदा फातिमा जी शादी में असांखे सबक कहिड़ो थो मिले त टिनी ख़लीफ़नि अबू बकर उमर उस्मान जी पाण में मोहब्बत हुई ऐं हज़रत अली साईं सां बि मोहब्बत हुई। हज़रत आयशा जी हज़रत बीबी फातिमा सां मोहब्बत हुई जो इन जी शादी जा इंतज़ाम कयूं। बाबा दुश्मन जी शादी ते केर बि इंतज़ाम न कंदो आहे। अल आकिल तकफ़ील इशारा, अकुलमंद लाइ इशारो काफ़ी आहे। वज़ाहत नथो कयां, एतिरो ज़रूरु कंदुसि त इहा शइ वाज़े आहे त हज़रत अली साईं खे परणाईंदड़ अबू बकर उमर उस्मान अली आहिनि ऐं उन जे बीबी फातिमा खे तयारु कंदड़ अबू बकर जी न्याणी प्यारी हुज़ूर जी राणी सैयदा आयशा आहे। निकाह जा शाहिद सामान ख़रीद करण लाइ हुज़ूर बि हिननि खे मोकिलियो ऐं सभिनी सामान जेको बि ख़रीद कयो पहिरीं हज़रत अबू बकर खे ॾेखारियो, उन पास कयो पिए त हुज़ूर वटि पहुचायूं पिए। माना एॾो वॾो एतमाद हुज़ूर जो अबू बकर ते। ॿी कहिड़ी नसीहत थी मिले सैयदा फातिमतु ज़हरा जे निकाह मंझां न्याणी सामाइजे, बालिग़ थिए ऐं मुनासिब रिश्तो मिले त पोइ देरि न कजे। न्याणी जवान थिए, मुनासिब रिश्तो मिले त पोइ देरि न कजे। हाणे हिते वेही जेको आहे सो नखरा न कजनि। साईं अञा त मुंहिंजी पढ़े थी, उमिरि घणी अथसि 20 साल 30 साल 20 साल, अञा त ॿारड़ी आहे। हाणे 20 सालनि जी बि ॿारड़ी आहे, 25 सालनि जी बि ॿारड़ी आहे, त वॾी अलाए कॾहिं थींदी। पाण सम्झनि अलाह अकुल ॾियनि, पोइ जो नुक़सानु थी पियो साईं ही थी पियो। अब हाणे छा करे, पंहिंजो दांगीअ सां कारो मोह पाण कई, हाणे चवंदो साईं ही थी पियो, साईं छा कंदो। पंहिंजी तरबियत भला मूं छा संभालियो, मूं घर खे टाइम ॾिनो न ॾिनो, मूं पंहिंजनि पुटनि न्याणियुनि जी परवरिश कई न कई, इहा कुझु बि न। साईं उन ॾोह ई कोन्हे, अहिड़ो अमल कयूं जो ईअं भॼी पहुती। इहे तावीज़ रुगो सुञनि ते असरु था कनि। हाणे जेकॾहिं नवाज़ शरीफ़ जी धीउ मिले, हिते तावीज़नि जो कमु कारो जादू बसर नथो करे, अछो त ठहियो, कारो जादू बसर नथो करे। आवा मोहतरमा जी धीउ मिले, हिते तव्हांखे हर को माण्हू किरोड़ ॾियण लाइ तयारु आहे। हाणे हिते अमलियात उबता सुबता, उबतो क़ुरान लिख, सुबतो लिख, ज़फ़रान सां तावीज़ लिख। हाणे नथी कंहिं चौधरी वॾे जी मिले, न मिनिस्टर जी, न कंहिं रईस जी, न वज़ीर जी, मुशीर जी। जादू रुगो आई असां सुञनि ते पियो फिरे। बेवकूफ़ असां जहिड़नि मुल्हनि वटि उहे ई थींदा आहिनि। हाणे असां वटि को मिनिस्टर ऐं वज़ीर कोन थोरी बेवकूफ़ थींदो, असां वटि ॾाढा ग़रीब सादड़ा। ॿियो कहिड़ो सबक़ थो मिले त को संग घुरे त कावड़ न कजे। न्याणी जेको रिश्तो घुरण अचे, कावड़ कहिड़ी आहे, न्याणी परणाए बि न। हुज़ूर पंहिंजी प्यारी लाडली धीउ परणाई, ॿियूं बि धीअरूं परणाई, कावड़ छाजी आहे? इहा जहालत आहे। सोणे अली हुज़ूर खां रिश्तो घुरियो, हुज़ूर नाराज़ त कोन थिया। मुनासिब सम्झो त हा कयो, नथा सम्झो न कयो, तव्हांखे इख़्तियार आहे। को हाणे रिश्तो घुरण अचे को ॾोह थोरी कई। इन बीबी फातिमा ऐं अलीअ जी शादीअ मां चोथों सबक़ मिले थो त घोट पाण बि रिश्तो घुरी सघे थो। हज़रत अली हुज़ूर वटि पाण वियो रिश्ते लाइ। सी हाणे मां कीअं घुरां, वरी को मुंहिंजे तरफ़ां ॿियो चवे, पाण भलियो आहिनि। तूं जॾहिं महिनती शरीफ़ माण्हू ई ऐं एतमाद जोॻो ई त पाण घुरण सोणे अलीअ जो तरीक़ो आहे। हुबदार अली त पाण वञी घुरंदो। पंजो सबक़ कहिड़ो मिले थो त ॾाज घणो न ॾे। ॾाज हिकिड़ी लानत आहे। ॾाज घणो ॾियणु, ॾाज जी रस्म रवाज हुजणु, न्याणियूं किथां पढ़ंदियूं? जे तव्हां हिन ॾाज ते लॻा त न्याणियुनि जी शादी किथां थींदी? ग़रीब माण्हू किथां परणाईंदो? हल एॾो वॾो ॾाज, ऐं जहिड़ी सुभाणे फिटी पवे त इहो ॾाज खणण जो केस कोर्ट में, बा मूं 4 लखनि जो ॾाज ॾिनो आहे, मौली साहिबु निकाहनामो पंहिंजो असांखे ॾियो, हुन में लिखियलु आहे त हे ॾाज आहे, हेतिरो आहे, वठि वठां। ॾाज हूंदो ई न त बसि। उहो बि छा कनि, ॾाज फॿाए कढी छॾियो। असां वटि हिकिड़ो हूंदो उहो ढोर जो डॉक्टर, उहो शादियूं ईअं कंदो। डॉक्टर त हो न, वेटनरी डॉक्टर हो। शादियूं ई कंदो, ॾाज फॿाए, माई महीने खां पोइ माइटनि में वेही तलाकनामो घर पुॼी वियुसि। खोड़ न्याणियुनि जा ॾाज फॿाए वियो। कंदो बि वॾियुनि पार्टियुनि मंझां जितां माल जाम मिले, पर जे ॾाज ई न ॾियोसि तो शादी न कंदो। लालची माण्हू शादी न कंदो। भला परणिजी वञे त पोइ पीउ जी धीउ कान्हे छा? परणजण खां पोइ बि पीउ साॻियो रहंदो। मुड़ुस जो नालो एड थिए थो, वधे थो, पीउ त नालो साॻियो रहंदो। पहिरीं कुझु बि न ॾियोसि, जीअं हुज़ूर जीअं थोरो सामान न आहे एतिरो ॾियोसि, ऐं पोइ जेको आहे सभु कुझु ॾियोसि, केरु तव्हांखे झले थो?